अस्सलाम वालेकुम मुंहिंजा पिनी प्यारा, उम्मीद कयां थो सभु ठीक ठाक हूंदो। जीअं त मां हिकु सीरीज़ ठाहियां पियो फूड व्लॉग जी, जंहिंजो नालो आहे हबीब बाइट्स। अॼु असीं वञी रहिया आहियूं बिरयानीअ ते। मां बाइक खे किक करणी वञा थो अमजद ते। ही अमजद जो घर आहे। असीं श्रद्धा कयूं अमजद खे। अब अमजद आहे जानी ये अथव शाहज़ेब, अमजद जो भाउ अथव। यार अमजद खे सॾु कर। अस्सलाम वालेकुम सर। शाल वाला खुश आयो। फर्स्ट क्लास। बस वॾी महिरबानी मोटो तव्हां। अच्छा हलंदो या तव्हां बि? बिरयानी खाईंदे? बिरयानी हाँ बिरयानी हिकिड़ी अथई माशाल्लाह लाड़काणे में पहिरियों दफ़ो माना आहे बिरयानी, जेका खाधी न हूंदी तूं। फ्री में फ्री हलिया तोखां पैसा भरेंदा। गोठाणा हो न तव्हां, गोठाणा हो न। फ्री में ना? हाँ फ्री हुकुम। हाँ हुकुम। उड़ती पतंग के साथ आवो। हक दे चवंदा न बेसुरा होता। ममताज मलाई सिंह से बेती आवाज साथ आवो। उड़ती पतंग साथ आवो, कहाँ गया उसे ढूंढो। साईं पहुची वियासीं बिरयानीअ ते। जेको बख्तार बाग जे ॿाहिरियां आहे ऐं सिटी हॉस्पिटल जे साम्हूं आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदो। जीअं त भाईजन हिकु बिरयानीअ नाले सां हिकु बिरयानीअ शॉप खोलियो। असल में हू शॉप न आहे बल्कि हिकु रक्शो आहे। रक्शे जे मतिलबु जीअं रक्शो हूंदो आहे न, ईअं रक्शे ई हिन शेप में आहे। ऐं हीअ जेको आहे हिननि भाईअ जन बिरयानीअ खोली आहे। ऐं भाईजन ग्रेजुएट बि आहिनि। जी भाईजन ग्रेजुएट बि आहिनि, त बि भाईजान खे नौकिरी न मिली आहे। इन बावजूदि माना भाईजान इहे बिरयानीअ खोली आहे। त अचो त तव्हां गॾु हुन सां सवाल कयूं। अचो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इहो बिरयानीअ जीअं तव्हां खोली आहे, असल में तव्हांखे नौकिरी न मिलण जे बावजूदि तव्हां ग्रेजुएट बि आहियो, त तव्हांखे नौकिरी न मिली आहे, इन करे तव्हां इहे बिरयानीअ खोली आहे। त असल में मतिलबु तव्हांजो नालो छा आहे पहिरियां साईं? सही यार न कंदुमि, हलो नथा को सीरियस वठे ई नथो मूंखे। बंद करे। फेल्यूअर रिपोर्टर मी ही स्क्रिप्टेड हुयो, सो सीरियस न वठिजो। फ़िलहाल बिरयानीअ ते डाइनिंग अवेलेबल न आहे। साईं फूड पांडा बि अवेलेबल आहे। अगरि तव्हां फूड पांडा हलायो था त पोइ चेक करे सघो था। माना ये कनेक्शन आहे ॿिन्हिनि जो, बिरयानीअ जो फूड पांडा। हाँ फूड पांडा में ज़बरदस्त टेस्ट। भला कुछ सिनेमैटिक शॉट्स थी वञनि। अब्दुल समद भाउ खां कुछ सवाल भी कयासीं। अच्छा भाई, ये तव्हां बिरयानी शुरू करे कई आहे, हिन जी टाइमिंग छा आहे उहो ॿुधाइजो। मां तक़रीबन 2.5 महीना थियण वारा आहिनि।
ऐं सुबुह 11 बजे शुरू कंदो आहियां, लंच टाइम पूरो तक़रीबन 4 बजे ताईं वाइंड अप थी वेंदो आहे। अच्छा, पोइ हिन जो मेन्यू छा आहे, हिन जी स्पेशलिटीज़ जेके तव्हां ॿुधायो पिया डेज़ जे हिसाब सां तव्हां ठाहींदा आहियो यखनी वग़ैरह? जेको चिकन टिक्का बिरयानी आहे उहा मूं वटि सॼो हफ़्तो हूंदी आहे स्पेशलिटी शुरू मां, उनखां मां शुरू कयो। पोइ मां हाणे मेन्यू डे वाइज़ जेको आहे न मां वधायो आहे। जेको आहे वीकेंड जेको आहे सॼो उहो गोश्त में तक़रीबन हूंदो आहे। मटन बिरयानी हूंदी आहे, सिंधी मटन बिरयानी, उहा हूंदी आहे फ्राइडे ते, ऐं सैटरडे ते जेको आहे बीफ सिंधी बिरयानी, ऐं जेको आहे संडे ते उहो बीफ पुलाव हूंदो आहे मूं वटि। जो सवाल आहे माइक ॾे, तव्हांखे अगरि ख़बर बि हुई त जेको इहो टंडो जाम वारी यूनिवर्सिटी आहे उनजो कोई फ्यूचर न आहे, त पोइ तव्हां डिग्री छो कई, तव्हां वियो छो? अवल के तव्हां जहिड़े दोस्त सलाह न ॾिनी मूंखे। अच्छा, माना इहो बसि हो थी वियो, तव्हांखे कंहिंखे ॾिठो त भाई हिकिड़ो वियो आहे त मां बि वञा उन पोयां? बसि ईअं ख़बर पई त इंजीनियरिंग आहे, इंजीनियरिंग जे कॾ माण्हू ईअं हुया जो तव्हांखे मां छा ॿुधायां, जीअं मिठे जे कॾ माखी। हाणे जेके असां इंजीनियर ॾिसनि था उन्हनि जे लाइ को सबक़ु को छा कनि इंजीनियरिंग न? इंजीनियरिंग जाम में नथा चई सघूं, इंजीनियरिंग कनि भली, सुठी ॻाल्हि आहे, फील्ड में पंहिंजी में एक्सपर्ट थियनि, पर वरी हा इहो बि सुठो कमु आहे। इंजीनियरिंग किथे न किथे उन्हनि खे कमु अची वेंदी। अच्छा, मां जॾहिं पोस्ट कई हुई त हीउ जेको आहे सो इंजीनियर आहे अब्दुल समद मक्सी, त पुछनि पिया कहिड़ी यूनिवर्सिटी आहे, मां चयुमि टंडो जाम। उन ते मूंखे 20 रिएक्ट अची विया, लाफ रिएक्ट। टंडो जाम लिखियो सिर्फ़ु मां, उते अलाए छाजे करे छो, माना छा आहे टंडो जाम? इहे दोस्त इहे बेरोज़गार हूंदा जेके टंडे जाम यूनिवर्सिटी खां ई हूंदा, उन्हनि खे इहो दर्द माना हूंदो, ख़बर हूंदी त भाउ छोकिरो बसि मां सम्झी विया हूंदा, उहे सम्झी विया बिरयानी जो आहे न, पोइ छोकिरो टंडो जाम जो हूंदो। शुरूआति हिन कई आहे, असां हिन सां गॾु थींदासीं काथे न काथे। त उस्ताद तव्हां जेको बिरयानी खपायो था, हिन खां अवल बि तव्हां कुझु कयो आहे या बिस्मिल्लाह बिरयानी न कयो? न अवल जॉब कई हुई, राइडर जे तौर ते बि कमु कयो। उनखां बाद वरी घर ॾांहुं फ्रोज़न फूड ठाहियूं पिया घर मां ई। पोइ उहो एतिरो कमर्शियल लॻियोसीं उनखे, जो घर जो किचन एतिरो कमर्शियल ॾुखियो थिए माण्हू, त फ्रोज़न फूड खपाईंदो हुउमि, नगेट्स वग़ैरह थिया या क्रिस्पी चिकन पीसिस इन्हनि खे फ्रीज़ करे बग़ैर कंहिं प्रिजर्वेटिव जे। पोइ उन्हनि जी एॾी घणी एक्सपायरी घणो टाइम न हूंदी आहे प्रिजर्वेटिव खां बग़ैर, उहो मां ॿुधाए छॾींदो हुउमि इर्द गिर्द जेको आहे उहो खपाईंदो कुझु टाइम ताईं। माना नालो तव्हांजो माना भलो न आहे, मां तव्हांखे पुछो आहे न मूंखां, त मां तव्हांखे 4-5 नाला ॿुधायां। माशाल्लाह बिरयानी एॾो भलो नालो, बिस्मिल्लाह बिरयानी, मोहम्मद इब्राहिम बिरयानी, अब्दुल समद, हा अहिड़ा नाला त रखो त माण्हू अचनि ॾिसी करे, ॿाहिरों वञो चिकन जो लोगो हुजे, बिरयानी लिखियो त तॾहिं माण्हू आया आहिनि, माना भरियल, माना मज़े न आहे। इहो लिखियो आहे न, माना स्टूडेंट हलीम बिरयानी। तव्हां कहिड़ी ख़बर आहे यार, तूं बसि कर छोला खपाईंदो आहे वेठो, अते बिरयानी सलाह ॾींदे भाउ खे। हिन बिरयानी जी टाइमिंग जेका आहे 11 बजे खां 4 बजे आहे। अगरि तव्हां बाद में ऐं पहिरियां आया हो त तव्हांखे बिरयानी न मिलंदी, सो टाइमिंग जो ख़ासि ख़्यालु कंदा। तो असां वटि हिते 2 बिरयानियूं आहिनि हिते, जेका मुंहिंजी हथ में आहे उहा टिक्का बिरयानी आहे, जेके अमजद जे हथ में आहे उहा यखनी बिरयानी, बीफ पैटर्न। मटन आहे बीफ आहे? खाधो अथई कॾहिं तूं साहिब मटन आहे बीफ आहे? बीफ सिंधी छा चइबो आहे? वॾो गोश्त नंढो गोश्त? वॾो नंढो दादा ई ख़बर आहे, टिकटॉकर आहे। बहरहाल टेस्ट लाइ असां ॿुधायूं था त टिक्का बिरयानी मसाला स्पाइसी हुयो, ॾाढी सुठी टेस्ट अथसि। ऐं तूं ॿुधाए बीफ जी तोखे कीअं लॻी? यार मां फस्ट टाइम खाईंदो आहियां, मूंखे वणी, बसि मां चवंदो डेली खावां। ऐं बटालू ऐं इहे खाई खाई मरी आऊं, बसि डेली खाईंदुमि मां हाणे बीफ बिरयानी। बीफ जुमे ते हूंदी आहे न, बीफ जुमे छंछरु आचर ते मां खाइण ईंदुमि इंशाल्लाह। मां रखे छॾींदुमि न फ्रोज़न करे, सुबुह मंझंदि शाम, सुबुह मंझंदि शाम, बसि इहो ई खाइणो आहे मूंखे। हा बाक़ी टेस्ट सुठी अथव तॾहिं तारीफ़ कयूं था, बाक़ी असां हर बरफ तारीफ़ न कयूं आहे। टेस्ट सुठी अथव माशाल्लाह। तव्हां हिकु दफ़ो यूनिक आहे, लाड़काड़ में पहिरियों दफ़ो मतिलबु टिक्का बिरयानी ऐं हिकु बीफ बिरयानी आहे, बीफ पुलाव, हिन में तव्हां टेस्ट कजो, तव्हांखे सुठी लॻंदी। पोइ असां हिन वीडियो में तव्हां कमेंट कजो त कीअं लॻी। थोरी लाड़काड़ में जेके ॿियूं बिरयानी हुयूं तक़रीबन सभिनि जी टेस्ट यूनिक, माना चेंज साॻी हुई। जेका बिरयानी आहे जेका टेस्ट आहे उहा आहे तमामु घणी यूनिक आहे।
माना तव्हां खाईंदो त माना ईअं चवंदो माना फस्ट टाइम था खाऊं आहे शइ हीअं असां माना नंढी उमिरि में वरी शयूं खाधियूं आहिनि पर हीअ अॼु खाऊं था त माना ॾाढी यूनिक लॻे थी ऐं तव्हां बि अचो, ज़रूरु अचो। मुंहिंजो वीडियो आहे परे अगरि ऑनेस्ट रिव्यू ॾिजे त 7 आहे आउट ऑफ 10